पाण फरमे जॾहिं माप तौर में घाटी वादी कंदा तॾहिं अल्लाह बेरहम बादशाह ॾींदो। पाण फरमे जॾहिं तव्हां अल्लाह जे कानून जी परवाह न कंदा तॾहिं अल्लाह तव्हां में निफ़रतूं वधाईंदो। अल्लाह जे कानून जी परवाह न कंदा। असांखे अल्लाह जे कानून जी परवाह कान्हे। अल्लाह जे कानून खां असीं ॾाढा मुड़ुस आहियूं। परवाही करे का ख़ुदा जो कानून आहे। असां वटि शादी थींदी आहे, को हिकिड़ो माण्हू जेकॾहिं भत नथो खाए सभु राज गॾिजी हुनखे झोली झलींदा, मिनतूं कंदा ख़ुदा जे वास्ते तूं भत खा, तूं कावड़ जी न वेह। हिकिड़ो माण्हू नथो खाए त सभु पटका वलाए नियाणियूं वठी हुनखे परचाईंदा आहियूं। पर उन शादी में ॿुधायो त सही ख़ुदा जे कानून सां केतिरी बगावत थिए थी। मर्द त मर्द, औरतुनि जे हथ में बि टच मोबाइल हूंदा आहिनि। फेसबुक ते डायरेक्ट तस्वीरूं पई वञनि, घरनि जूं ॻाल्हियूं फेसबुक ते पई वञनि। बेपर्दगी आम, सिर ते पोती त आहे कोन को, तस्वीर आम, शराब आम। हिकिड़ो माण्हू नथो खाए, उन जी परवाह आहे, राज गॾु उनखे परचाईंदा आहियूं। पर उन शादी में अल्लाह खे केतिरो नाराज़ कंदा आहियूं। सच ॿुधायो असांखे इन ॻाल्हि जी परवाह आहे न? पाण फरमे जॾहिं तव्हां अल्लाह जे कानून जी परवाह न कंदा, बेपरवाह थींदा, अल्लाह तव्हां ते पत्थर कोन वसाईंदो, ज़िलज़िला कोन आणींदो, तूफ़ान बारिशूं कोन आणींदो, टांडा कोन वसाईंदो। अल्लाह से तव्हां में निफ़रतूं वधाए छॾींदो। अॼु निफ़रतूं आहिनि या कोन्हे को? थोरो आवाज़ वधाईसि। निफ़रतूं तव्हांखे मञो या न मञो, असां मौलवी तजुर्बेगार माण्हू आहियूं न। मौलवी खां पुछो साईं अबा ये चाचे जुमे को तो सर करी से मेरे को 6वां महीना था हिना मां अलग ही कोन में गयो। असी चंदा वठूं था, असांखे ख़बर आहे फलाणे खे सर करे इंसान ॻाल्हाई कोन को कंहिंसां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन्हे। हिकु घर में ॿ भाती वेठा आहिनि, थिया पाण में ॻाल्हाइण कोन थो। ॿ भाउ सगा आहिनि, भाउ पाण में कोन ॻाल्हाइनि। घर में मायूं वेठियूं आहिनि, उहे कंहिंसां ॻाल्हाइण लाइ तयारु कोन को। केतिरी निफ़रत आहे, कंहिंखे कंहिंजो मोह नथो वणे। भला ॿुधायो सही, अॻे त पुराणे ज़माने में सॼे ॻोठ में हिकिड़ो चङो मुड़ुसु हूंदो, सभु घर जा मसाला उहो हल कंदो। अॼु जे कमांद चङो थियो, उहो घर जो चङो मुड़ुसु आहे, उहो कंहिंजी बि मञण लाइ तयारु कोन्हे को। अॻे सभु हिकु माण्हू जे पोयां लॻंदा, अॼु सभु जा सभु ॻोठ जा 50 भाती आहिनि त 50 जा 50 लीडर आहिनि। कोई कंहिंजे चवण वठण लाइ तयारु कोन्हे को। आऊं ॿिए जे पोयां छो लॻा, आऊं जो चवण कोन वठंदुसि। अल्लाह जे रसूल जो फरमान सचो, अबा नबी जो फरमान सचो थियो, चो बेशक नबी जो फरमान सचो। पाण फरमाए जॾहिं तव्हां अल्लाह जे कानून जी बेपरवाही कंदा त अल्लाह पत्थर कोन वसाईंदो, तव्हां में निफ़रतूं वधाईंदो। निफ़रतूं वधियूं। पाण फरमायूं जॾहिं तव्हां ज़कात ऐं उशर ॾियणु बंदि कंदा, ज़कात ऐं उशर ॾियणु बंदि कंदा, तॾहिं अल्लाह तव्हां में, अल्लाह आसमान खे हुकुम कंदो त मींहुं वसाइण बंदि कर। अब इको थोरो घटि रखीसि। पाण फरमायूं जॾहिं तव्हां ज़कात उशर ॾियणु बंदि कंदा तॾहिं अल्लाह आसमान खे हुकुम कंदो त मींहुं वसाइण बंदि कर। पाण फरमाए पाणी जे फुड़ेले सिकंदा, पाणी जो फुड़ो कोन मिलंदो। जेकॾहिं तव्हांजा मासूम बच्चा न हुजनि हा, बेज़ुबान जानवर न हुजनि हा, त आसमान तां पाणी जो फुड़ो बि कोन वसे हा। ओ इन्हनि मासूमनि जे सदके ऐं बेज़ुबान जानवरनि जे सदके अल्लाह तव्हांजे मथां बारिशूं वसाए थो। जॾहिं तव्हां ज़कात उशर ॾियणु बंदि कंदा तॾहिं अल्लाह आसमान खे हुकुम कंदो त मींहुं वसाइण बंदि कर। मींहुं कोन वसंदा, पर जेकॾहिं वसिया पोइ पाण फरमायूं जॾहिं टे कम थियनि, जॾहिं टे ॻाल्हियूं ज़ाहिर थियनि तॾहिं पक सम्झो ख़ुदा तव्हां खां नाराज़ आहे। पहिरें नंबर ते पाण फरमायूं बे वक़्त आहे त मींहुं वसनि। अबा बे वक़्त आहे त मींहुं तव्हां वटि त कोन वसियो आहे। राति असीं सांगड़ खां आयासीं पे जाम साहब इंजे इर्द गिर्द में रुगो बारिश, बल्कि हिन हद ताईं ॿुधायूं पे दोस्तनि त घणा वसिया आहिनि। रोड रस्ता सभु पुछिया पिया, खरे में अन्न पियो आहे, कणकूं तयारु आहिनि, खरे में अन्न पियो आहे। ठका मथां बारिश वसी, टोटल अल्लाह सी तबाही करे छॾी, बर्बादी करे छॾी। बे वक़्त आहे त मींहुं। पाण फरमाए जॾहिं बे वक़्त आहे त मींहुं वसनि, दौलतमंद तव्हांजा बख़ील हुजनि ऐं तव्हांजा बादशाह बेवकूफ़ हुजनि। जॾहिं टे ॻाल्हियूं थियनि, बे वक़्त आहे त मींहुं, दौलतमंद बख़ील हुजनि ऐं तव्हांजा बादशाह बेवकूफ़ हुजनि, तॾहिं पक सम्झो ख़ुदा हाणे तव्हां खां नाराज़ आहे।